नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक एहतराम, लाइक सद तकरीम जनाब सदर जलसा बिरादर मुकर्रम मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी साहब दामत बरकातुहुल आलिया, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला कंबर शादात कोट, बिरादर मुकर्रम इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब, इससे इश्ते मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, अकाबिरीन, हमाइदीन, पिंडाल में मौजूद वगण जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, मजामिया मज़हरुल हुदा जे असातिज़ा, तलबा मुंतज़िमीन के अज जे हिन अज़ीम इज्तिमा जे इनेक़ाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो दस्तार बंदी कंदड़ तालिबन उन्हनि जे वालिदैन असातिज़ा के मुबारकबाद पेश करियां तो धणीअ दर दुआ करियां तो त अल्लाह तबारक व तआला असां जे दोस्तन जे इन मोहब्बत के मेहनत के पंहिंजे बारगाह में शर्फ़े कबूलियत से सरफराज फरमाए। मुझा मोहतरम दोस्तों, भाईरो ए बुजुर्गो, अकाबिर उलमाए किराम जा तफसीली बयानात अवां बुधाइन ऐं मुझो हाल भी के दोस्त का ढकियल छुपियल कोने। ॾींहं रात जा प्रोग्राम, ॾींहं रात जा सफर, सुभाणे ईशा जी नमाज ताईं वरी मूंखे लाहौर पहुचणो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि ख़िदमात के पंहिंजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। मथा टाइम भी रात जा 12:30 पिया थियनि। घणी देर तव्हांखे मजीद वेहण ते मजबूर न कंदुसि। मुख्तसर वक्त में 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो।
इन उम्मीद सां ताबा मुझे मारूज़ात के दिल जे कनन सां ॿुधंदो। मुझे मुहतरम दोस्तों, भाइरो ऐं बुजुर्गो, अज मुल्क जो हाल अवां जे साम्हूं आहे। मुल्क जे तालीमी इदारनि जो हाल अवां जे साम्हूं आहे। अज माशा अल्लाह सरकारी स्कूल न सही, प्राइवेट स्कूल ने कॉलेजन में मुल्की गैर मुल्की इदारन में अज नौजवान आला तालीम हासिल करे रहा है। केखा पुछ तुझी तालीम चाहे, को मास्टर, को LLB, को BBA, को MBA, को इंजीनियर, को डॉक्टर, को PhD, आला का आला तालीम कोठ जे वडेरे तर इलाके जे नंढे वडे नवाब ऐं सरदार ऐं उन जे औलाद का पुछो काथों पढ़ियो काथे तो पढ़े, फौरन जवाब मिलंदो, सही मां लंदन में तो पढ़ा, मां अमेरिका में तो पढ़ा, मां कैम्ब्रिज में तो पढ़ा, मां ऑक्सफोर्ड में तो पढ़ा। तालीम जो खर्च डॉक्टर थियण जे लाइ घट में घट 50 लाख खपे, इंजीनियर थियण जे लाइ 50 लाख खपे, वडे में वडा तालीमी इखराजात, वडे में वडन यूनिवर्सिटी ऐं कॉलेजन का तालीम, उन जे बावजूद अज वगण जो जायजो वठो, अज लारकाने डिवीजन जो जायजो वठो, अज वगण जे स्कूल जो, अस्पताल जो, पब्लिक हेल्थ सेंटर जो जायजो वठो, रोड ऐं रस्ते नाले नालीअ जो जायजो वठो। अज अमन अमान जी सूरत हाल के खड़ी ॾिसो, अज मेरिट रोजगार जो जायजो वठो। अज सिंध जे अस्पतालन में गरीब जे इलाज थे अरबन ऐं खरबन जो जायजो वठो। अज सिंध जे बेटन वसीलन जजीरन समुंड जे जमीनुन सिंध जे दरिया जो जायजो वठो। अज वगण जे घिटीअ जो हाल तबाह थियल है। अज वगण जे स्कूल डिस्पेंसरी जो हाल तबाह थियल है। अज कंबर जी सरकारी अस्पताल में गरीब के इलाज न तो मिले। अज लारकाने जी अस्पताल में पेनाडोल पैरासिटामोल नथी मिले। अज वापडा 15-15 कलाकन जी लोड शेडिंग है। अज रोड ऐं रस्ता बदमनी जो शिकार आहिनि। अज असेंबलिन में वेठल ये ऑक्सफोर्ड, ये कैम्ब्रिज, ये लेनिन मार्ट जॉइंट लाइ मौजतन जो तालीम याफ्ता भर्ती जो दलाल सौदागर जजीरन वसीलन बेटन जो सौदागर पढ़िया बीठो आहिनि। अज इन्हनि आला तालीम याफ्ता इदारे जे फारिग तहसीलन कौम जो भी बेड़ो बड़ियो आहे, धरती जो भी बेड़ो बड़ियो आहे। धरती सां गद्दारी करे, हिन धरती सां दलाली करे, धरती जो सौदो करे, पंहिंजा बिप भरण में ऐं पंहिंजा घर करप्शन के पैसन सां भरण में पूरा है। आवे जो आवो बिगड़ेला है,
नौजवान का पुछ मेरिट ते रोजगार साईं उम्र गुजरी वही नौकरी न मिली जेका ड्रोड़ में भगा पुलिस जी में पहरियों नंबर रिटर्न टेस्ट में 99-100 नंबर ऐं जॾहिं इंटरव्यू जे लाइ विया पुछऊं त 15 लाख खणी आयो हाँ चई मां गरीब जो पुट हाँ पैसा कोन्हनि चिपो का देगड़ी को चमचो को कफगीर जी का सिफारिश थई जेको टेस्ट में 99 नंबर इंटरव्यू में 33 नंबरन ते फेल ऐं जे टेस्ट में 20 नंबर खया इंटरव्यू में 99 नंबरन ते पास छो तो चमचे जी सिफारिश आ बतार जो माण्हू आ खान जो नवाब जो सरदार जो माण्हू आ ई आहे या कूड़ तो ॻाल्हायां जवाब ॾियो अस्पताल में इलाज आहे अब सरकारी अस्पताल में इलाज आहे सरकारी स्कूल में तालीम आहे तांजो वगण माशाअल्लाह तांजा रोड रस्ता नालियूं घिटियूं माशाअल्लाह जन्नत जो देख थियूं ॾियनि माशाअल्लाह अरबे रुपयनि जो फंड इस्तेमाल थियो वगण में कूड़ न तो ॻाल्हायां सरकारी बुक खोलियो अरबे रुपया तहांजे वगण ते इस्तेमाल थियो जी तो काॾे विया अरबे रुपया शुक्र थियो एतिरे ताईं त समझो अथा अल्लाह जो इहो शुक्र आ ओ वगण वारो अजो वियो अटो वियो लटो वियो रोजगार वियो इलाज कोने तालीम कोने धरती जो सौदा बेटन वसीलन जजीरन दरियान जो सौदा ऐं उन जे मुकाबले में मदरसे जे फारिग तहसील मौलवी जे किरदार ते नजर कर काश मौली गुल मुके 10 बजे टाइम दे हा मां खुली तकीर क्या हाँ सोचो यो तुम तो 15 मिनटन में माइक छड़ींदुस इंशाअल्लाह चंगो यो तहां ते आ तहां घणी देर ॻाल्हाईंदो ओतरी देर मां ॻाल्हाईंदो साली मांखे तवज्जो असां ॿुधो एक तरफ स्कूल जे कॉलेज जे यूनिवर्सिटी जे फारिग तहसील जो किरदार है बेतरफ जेके तुम मुल्लो पियो सॾे मुलड़ू पियो सॾे अब मुल्लो आयो हो रात वगणन में हा वडो मुल्लो आयो हो वाह जी तकीर करे वियो वाजट वजाए वियो जेको धरती जो केस विड़े जेको गरीबन मिस्कीनन मजदूरन हारिन जो केस विड़े जेको दरिया जो केस विड़े वो तुझे नजर में मुल्लो मुल्ला मलड़ो जेको धरती जी दलाली है गद्दारी करे वो तुझे नजर में बहुतार साहब वडेरो खाना बाबो ओ या कौम मोचड़ा न खाईंदी त बियो छा थींदो इन कौम जी तबाही न थींदी त बियो छा थींदो किथा किथा मालविन जे अब वो पहिरियों त लाउड सही पियो हले मां शुरू किया था या पुरानी आदत पप्पू जी त कोने अज पप्पू पहिरियों सही पियो हले मौली गुल जी तकीर में अच्छा मौली गुल साम्राज आ मौली गुल तो साम्राज तो सॾिया वाह इन जी आदत आहे अधु तकीर पाण कंदो आहे पुरानी आदत किथां शुरू कयां इतां तबर्रे सगीर ते उन वक्त जे सुपर पावर अंग्रेज जो कब्जो हो हिन धरती के अंग्रेज जे नापाक कदमन खां पाक कराए अंग्रेज के खिलाफ जिहाद तो जनिन कुर्सन ते बैठलन जे पाबंदन न कयो हो अंग्रेज के इन धरती ता भजाइण वारा मस्जिद मदरसे मुसल्ले जा फारिस मोजा आलिम हो जिन अंग्रेज के खिलाफ जिहाद करे अंग्रेज का हिता बजाए करे नारे तकबीर
बुलंद आवाज सा जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, कायद सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो। या मैं जिक्र कया तो अफगानिस्तान जे तोरा बोरा जे पहाड़न जो जिक्र कया जिथे वेठल दाड़ीए पटके जे वारिसन मौलविन जे नुमाइंदन उन वक्त जे सुपर पावर रूस जो गुरूर खाक में मिलाया हो, या मुजाहिद आजम मुल्ला उमर जो जिक्र कया जे अमेरिका जे गुरूर के खाक में मिलाया हो, या पंजे कायद मुफ्ती महमूद जो जिक्र कया, मौलाना फजल रहमान जो जिक्र कया, हजरत बैरवी अमरोटी हालेजवी जो जिक्र कया, जे इस्लाम जे निजाम जे लाए, कुरान जे कानून जे लाए, शरीयत जे निजाम जे लाए, गरीबन मिस्किनन हारिन मजदूरन जे लाए, अंग्रेजन जे पुटन समहारो अटकाए करे उन्हनि जी रत में रात कया। नारे तकबीर, उलमाए हक, उलमाए देवबंद। या उन्हनि मौलविन जो ऐं मौलविन जे नुमाइंदन जो जिक्र कया जिन 70 साल असेंबली में गुजारिया आहिनि। जरदारी साहब करप्शन जे केस में, फरियाल तालपुर साहिबा करप्शन जे केस में, वजीर आला गवर्नर करप्शन जे केस में, नवाज शरीफ शहबाज शरीफ मरियम नवाज करप्शन जे केसन में, इमरान खान करप्शन जे केसन में, 70 सालन का मौलाना फजल रहमान तो पंहिंजी जगह थे, मौलाना मुफ्ती महमूद तो पंहिंजी जगह थे, मौलाना गुलाम गौस हजारवी तो पंहिंजी जगह थे, मौलाना अब्दुल्ला दरखास्ती तो पंहिंजी जगह थे, मौलाना अब्दुल करीम कुरैशी तो पंहिंजी जगह थे, कायदे जमीयत जो सजे खबे पासे ते रहने वालों ओहदेदार तो पंहिंजी जगह थे, एमएनए एमपीए वजीर मुशीर तो पंहिंजी जगह थे के माओ जे पट के ताकत न है जो जमीयत जे के आम कारकुन जे दामन ते 1 रुपयो करप्शन जो साबित करे ॾेखारे हिन मुल्क जे अंदर 78 सालन का जेकर के जमात जो दामन करप्शन का पाक है तो वह आलिमन जी जमात, मुसल्ली मिंबर महराब जी फारिस जमात जमीयत उलमा इस्लाम जो है। यहाँ हला सैलाब में घर भरींदड़, बंगला भरींदड़, डीसी एसपी एमएनए एमपी जी गाल कया, या 13 फुट पानी में लहंचुन ते हेलीकॉप्टरन ते गाड़िन ते पेरे पंध गरीबन जा दर खड़काए करे उन्हनि ताईं राशन पुजाइण वारनि मौलविन जी गाल कया, या कोरोना में अजरक जे मास्क पाए करे धरती जी गद्दारी कंदड़न जी गाल कया, या कोरोना में जान हथ ते रखी करे अस्पतालन रोडन रस्तन घरन ते मानुन के राशन पुजाइण वारन पंजन आलिमन के खराज तहसीन खराज अकीदत पेश करया। ओ वगण वारो 78 सालन का तमाम जिनके आज्ञा कयो है उन्हन दीन असाबी गद्दारी कई, धरती असाबी गद्दारी कई, आवाज रिस्क के रोजगार के भी नीलाम कयो तो उन्हन तमाम धरती जे बेटन वसीलन जसीरन दरियान जी भी सौदेबाजी कई। वक्त अची वियो है 78 सालन का जे क्यादत बोड़ो बेड़ो बोड़ियो है उन क्यादत के मुस्तरद करे सिंध जी क्यादत मौजे जमात जमीयत उलमा इस्लाम जे हवाले कयो। इंशाअल्लाह सबा जड़ी सिंध के वागुन जे वातन मा जमीयत उलमा इस्लाम आजाद कराई। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम सिंध जे दुश्मनन ते। साईं जमाल तुंजी या गाल न वणन बोला बाकी सब सही आ।
इक़्तिदार मुल्ला वडेरे जो आहे, तुंहिंजो कहिड़ो कमु मुल्ला इक़्तिदार ते पोइ रो छो था, पोइ रड़ियूं छो था कयो, भुगत्यो न, भुगत्यो न। इनकलाब ईअं न ईंदो, तब्दीली ईअं न ईंदी। इनकलाब ऐं तब्दीलीअ जे लाइ उथी करे मैदान ते निकिरणो पवंदो, दीन ऐं धरतीअ जे दुश्मननि सां मुक़ाबिलो करणो पवंदो। अॼु हालत हिक तरफ़ तव्हांजे रोज़गार जी, हिक तरफ़ तव्हांजे अझे लटे ऐं अटे जी, हिक तरफ़ तव्हांजे घिटिन रोडन रस्तन नालन बिजली गैस जी, ॿिए तरफ़ बेटन वसीलन जज़ीरन दरियाह जी, सब कुछ खपी वियो, सब कुछ खपी वियो। ऐं टे तरफ़ मुझे कल लाखो साहब तव्हां भी पंहिंजे अंसार जा चीफ आयो, कल इस्लामाबाद में मुझे मुल्क जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ अफवाज पाकिस्तान जे सिपा सालार जनाब हाफिज आसिम मुनीर तकरीर कई। हाफिज साहब इस्लामाबाद में चयो तक पूरे कुर्रे अर्ज़ ते, पूरे दुनिया जे नक्शे ते यशरफ का पो मदीने का पो बी इस्लामी रियासत मारिज़ वजूद में आई तो पाकिस्तान जे सरजमीन ते आई। हे मुल्क ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थियो। आर्मी चीफ साहब पोइन संगत इहो भी ॿुधाइणो पवंदो 78 सालन खां हिते ला इलाहा इल्लल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ छो न आहे थियो, क़ुरान जो कानून नाफ़िज़ छो न आहे थियो, शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ छो न आहे थियो, क़ुरान जे कानून शरीयत जे निज़ाम जे रस्ते में रुकावट केर आहे। जेकर पैरा खणंदासीं त उहे पैरा हेॾे होॾे न तव्हांजे दरवाज़नि ताईं पुॼंदा। पंहिंजे पीउ अमेरिका खे राज़ी करण जे लाइ तव्हां उलमा जो, मौलविन जो, दीनदारनि जो रस्तो रोकियो, लेकिन घणो थी वियो पाकिस्तान जी सलामती, पाकिस्तान जी चौकीदारी गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जे हुकूक जी सलामती जी ज़ामिन जमीयत उलमा इस्लाम है। इन मुल्क जो वागू तहां के हक जे आलिमन जे हवाले करणी पवंदियूं। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। मौली गुल जवाब मो लगे तो ते मुख वधिक थकल है, इन करे मांखे मेहरबानी करे हाने दुआ घुरा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। ये असल को न थींदो, तव्हां मूंखां वधीक तकल मूंखे तव्हांजो क़दुरु आहे बाबा। मां चयो हो मां 15 मिंटनि में माइक छॾींदुमि, तव्हां चयो न 2 बजे ताईं, जवाब तव्हां पाण ॾेई चयो आहे त बाबा तोखां वधीक थकलऊं, मुल्ला जान छॾ। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत। मां हर तकरीर सबर सबर हिकिड़ो मिनट सबर, मां हर तकरीर में चवंदो हाँ, मुझे तकरीर में कुछ रिकॉर्ड करण भी ईंदा आहिनि, कुछ चाचे वारनि जा नुमाइंदा, कुछ भाइटे वारनि जा नुमाइंदा वञी ॿुधाईंदा आहिनि त मुल्ले छा चयो, मुल्ले जे जवाब ते हिननि जो कहिड़ो रिएक्शन हो। हिते विच में भी वेठा आहिनि चाचे वारनि जा भी भाइटे वारनि जा, मां उथारणु चाहियां तो उथारे भी सघां थो, नज़र आहे मुंहिंजी उन्हनि ते। तव्हांजो चवंदा अल्लाहु अकबर चवंदा हूंदा अबा इनकलाब जा परे आ, लुटियो लुटियो धरतीअ खे जीअं लुटे सघो था, पर न तव्हां चवंदो अल्लाहु अकबर, चवंदा मुल्ला आया पिया अथव। हाणे मुजाहिदनि वांगुरु अल्लाहु अकबर जो नारो। नारा तकबीर, बुलंद आवाज सां नारा तकबीर। लेकिन इहो भी ॿुधाइणो पवंदो त ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में असेंबलीअ मां ख़त्म नबुव्वत जे कानून ते धाड़ो कंहिं आहियूं। इहो भी ॿुधाइणो पवंदो त
त ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में 72 सालन जी उम्र में पहिरियों दफ़ो झोली झले मौलाना फजलुर रहमान सुप्रीम कोर्ट में ख़त्म नबुव्वत जे कानून जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ छो वियो? ला इलाहा इल्लल्लाह जो नारो आहे, ॿुधायो वञे त सूद का पाक निज़ाम पाकिस्तान में छो कोन्हे? ला इलाहा इल्लल्लाह जो नारो आहे, कंदाकोट गिणजो आंगुरनि ते, कंदाकोट हिकड़ी सीट, शिकारपुर जूं 2 सीटूं, कमर शादात कोट जूं 2 सीटूं, घणियूं थियूं? 5। लारकाणे जी हिकड़ी सीट, सखर जी हिक क़ौमीअ जी, घोटकीअ जी हिक क़ौमीअ जी, 8 सीटूं। सिर्फ़ 8 सीटुनि ते इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान लिखियो आहे त किताब 11.5 लख वोट खयो आहे। 11.5 लख 8 सीटुनि ते। पोइ बि ॿुधायो वञे साहब साईं त ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में मौजू खटियल सीटूं मूंखे हाराए करे अमेरिका ऐं बरतानिया जे ग़ुलामनि खे उहे सीटूं कंहिं ॾिनियूं? नतीजा कंहिं तब्दील कया? उन जो ज़िम्मेदार केरु आहे? होश में आहियो? होश में तो ॻाल्हाए, जवाब ॾियणो पवंदो। चओ था बस्टर्स जेका हक़नि जी ॻाल्हि कनि, तव्हांजे नज़रुनि में बस्टर्स घर था ॾियो? पंहिंजे हक़नि जी जंग वेण वारा गद्दार न आहिनि। बलोचिस्तान जे अंदर बलोच भाइर जेकॾहिं हक़ था घुरनि, ख़ैबर पख्तूनख्वा में पख्तून जेकॾहिं हक़ था घुरनि, सिंध में सिंधी जेकॾहिं हक़नि जे लाइ सरापा एहतिजाज आहिनि, त इहे गद्दार न आहिनि। क़ौमुनि जे सलामती, सूबनि जे सलामती असां पाकिस्तान जी सलामती आहे। क़ौमुनि जे कमज़ोरी असां पाकिस्तान जी कमज़ोरी आहे। पाकिस्तान के कमज़ोर करण वारा हक़ घुरण वारा न आहिनि, बंद कमरनि में फ़ैसला करण वारा आहिनि। पाकिस्तान के कमज़ोर करण वारा असेंबलियों ख़रीद ऐं फ़रोख्त करण वारा आहिनि। पाकिस्तान के कमज़ोर करण वारा बलोचन, पठानन, सिंधियुनि का हक़ खसण वारा आहिनि। गद्दार सिंधी न आहिनि, गद्दार ऐवाननि में वेठल, बंद कमरनि में वेठल हिन क़ौम जे हक़नि ते धाड़े हणण वारा आहिनि। इन्हनि गद्दारनि खे हिन क़ौम जो हिसाब बराबर ॾियणो पवंदो। ऐं क़ौम सुजाग थी चुकी आहे, बेदार थी चुकी आहे। अॼु दीन ते हमला, इस्लाम ते हमला, ख़त्म नबुव्वत जे कानून ते धाड़ो, मस्जिदिन के बिल्डोजर, मदरसन के बिल्डोजर, दाढ़ी पटके ते हमलो, अज वसीलन, जजीरन, बेटन, दरियान ते हमलो। अज मुझो मुल्क कमजोर का कमजोर तरीन पोजीशन ते बीठल आहे। 70 सालन का फैसले करण वारो तहां के पंहिंजनि फैसलनि ते नज़रसानी करणी पवंदी। क़ौमनि खे उन जा हक़ ॾियणा पवंदा। अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ मेहनत कंदड़ हिननि माण्हुनि जे रस्ते जी रुकावट तव्हांखे ख़त्म करणी पवंदी। ऐं तव्हांजो पीउ बि कंदो इंशाअल्लाह। हिक तरफ़ दीन जो, इस्लाम जो मसलो, ख़त्म नबुव्वत जे कानून जी चौकीदारी, मस्जिद मदरसन, दाढ़ी ऐं पटके जी चौकीदारी, ॿिए तरफ़ दरिया, दावत, बेट वसीला जजीरा दावत, सिंध धाड़ेलन जरमो करम थे। ओ बगड़न वारो, अज मां तहां जे दिल जे दरवाजे ते दस्तक ॾियण आयो हां तो उथो, घणो थी वियो। हाणे ज़ुल्म ऐं जबर बर्दाश्त कंदो त हिकु दफ़ो ॿीहर करबला जो ॾेख ताजी ऐं मुंहिंजी सिंध ॾींदी। असां के माउ जे पुट खे सिंध के करबला पढ़ाइण न ॾींदासीं, छीनी करे पंहिंजा हक़ वठंदासीं ऐं सबा जहिड़ी सिंध खे सरसब्ज़ ऐं शादाब सिंध बणाए करे ग़रीबनि, मिस्किननि, हारिन ऐं मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ उन्हनि जे दरवाज़नि ताईं पहुचाईंदासीं।
तव्हां हिन जद्दोजहद में असांजो साथ ॾींदव? ॻाल्हायो बाबा, ॻाल्हायो बाबा। अॼुकल्ह हालत इहा कहिड़ी साहब, वज़ीर आला तो चए दरियाह खपाईंदे पादर खाईंदे, अदी फरियाल थी चए दरियाह खपाईंदे पादर खाईंदे, सब सूबाई वज़ीर दरियाह खपाईंदे पादर खाईंदे। मामारो यार जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चए तो दरियाह खपाईंदे पादर खाईंदे, MNA MP दरियाह खपाईंदे पादर खाईंदे। लाखो साहब तहां गवायो, तहां स्टेज ते मौजूद हुयो, सब का पहिरियों क़ौमी क़यादत जे साम्हूं इहो नारो तव्हांजे इन भाव हयो हो त सिंध खपाईंदे पादर खाईंदे, कारूंजर खपाईंदे पादर खाईंदे, बेट वसीला जज़ीरा खपाईंदे पादर खाईंदे। इन जी माना इहा थी मोली गुल त इहे सभु मूं वारा शागिर्द आहिनि। नारा मूंखां सिखिया अथव, शागिर्द मुंहिंजा आहिनि, पर ट्रैक ग़लति वरितो अथव। अड़े बाबा इहो तव्हांजो कमु न आहे नारा हण, इहो मुंहिंजो कमु आहे जी। नको अथनि काथे बचा, तूं ॾिठो हुजनि, मूंखे त हिन जो नको नज़र ई कोन आयो आहे। लूसण जो अथनि, रोज़ वठियानि तो रोज़ चमी थो अचनि। वाह नको न बढ़े था न बेनकिया है न एतिरियूं गारियूं यज़ीद के न पयूं हूंदियूं, निमरूद के, फिरौन के, हामान के, जेकियूं हिननि के पयूं त बि हीअं कयूं, सीनो चौड़ो कयूं बीठा आहिनि। गैरतमंद हुजे त ॿुॾी मरे। हा हा हिते निमरूद के एतिरियूं गारियूं मिलनि, उहो बि गैरत में मरी वञे। हा हे नको अथनि काथे बचा। लेकिन तहां भी नारा हणंदो, तहां भी धरणा, तहां भी मुज़ाहिरा, असां भी नारा धरणा, पोइ तहां में असां में फ़र्क़ु कहिड़ो? पोइ छॾियो हुकूमत, कयो अपोज़िशन वारो कमु। हुकूमत असांखे ॾियो, असां था हलायूं। इहो कमु अपोज़िशन जो आहे बाबा, नारा हण, धरणा, मुज़ाहिरा, जलसा अपोज़िशन जो कमु आहे। सिंध जो वज़ीर आला तहांजो, बलोचिस्तान जो वज़ीर आला तहांजो, ऐवान सदर में बाबो तोवारो, खैबर पख्तूनख्वा जो गवर्नर तहांजो, पंजाब जो गवर्नर तहांजो, चाचो शहबाज शरीफ तहांजे वोटन थे वजीर आजम। बिलावल साहब नहीं है, चपटी बजाए चपटी चपटी तो वजीर आजम घर भी दो। जी साईं, राशिद साहब गैर जमहूरी मुतालबो तो करे ताकि गैर जमहूरी मानू इक़्तिदार ते अचन। बिलावल साहब गैर जमहूरी मुतालबो ना है। 2018 में 2024 में तहां असेंबलियों खरीद करे आया हो, दरियाह जे लाइ निकरी भी हो, मुड़स मानू थी भी हो, धरती जी चौकीदारी कयो। अगली इलेक्शन में तहां के असेंबली खरीद करनी न पवंदी, दरियाह जे मोहब्बत जे करे मानू तहां के असेंबली में पाण पुजाईंदा। कारण सौदागर ही पाण है तो पोइ छा कजे। लेकिन उन्हनि खां वधीक सलाम ॿिन्ही हथनि सां तव्हांखे सलूट। अॼु उमरकोट में ॾिठो वञे, लाल माली 80,000 ऐं तीर 1.5 लख पौणा 2 लख, उन में लख खन हूंदा जाली, वो भी 50-60,000 माण्हू त निकिता हा न तीर के वोट हणी आया। सलाम तव्हांखे। सॼी सिंध ते तीर हयूं, अञा बि तीर बल्ले 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 दादा बल्ले। असांखे छा आहे, असां तव्हांजा मरणा भी खाऊं, परणा भी खाऊं, असांखे त फिक्र ई कोन्हे। असांखे धरतीअ जो ग़म आहे, धरती निकिरंदी थी वञे पैरनि जे हेठां, कुझु न आहे बचो। अछो वियो, अटो वियो, लटो वियो, हाणे सिंध पई वञे। लिहाज़ा अॼु मूंसां वाइदो कयो त धरतीअ जे लाइ तव्हां जमीयत उलमा इस्लाम जा बाह बेली थी करे मैदान ते निकिरंदा। ऐं ॿिए तरफ़ गज़ा जी सूरत हाल अॼु अब खां अबतर आहे। मासूम बच्चनि जा चिथड़ा उॾी रहिया, 6 महीननि जा ॿार, उन्हनि जा जनाज़ा आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। अॼु इसराइल कुत्ते वांगुरु चढ़ी दौड़ियो आहे मुसलमाननि जे मथां। 72 इस्लामी मुल्कनि जा हुक्मरान बेग़ैरती जो किरदार अदा करे रहिया आहिनि।
इन हाल में भी अज फलस्तीन सा को बीठो आ तो वो मुझो कायद मौलाना फजलुर रहमान अज फलस्तीन जे लाए मैदान ते कोई जमात है तो वह जमीयत उलमा इस्लाम है। इंशाअल्लाह जिस ताईं सिस्सिया में सावा है इसराइल ते अमेरिका ते लानतुन जो वस्कारो करे किबले अव्वल बैतुल मुकद्दस है फलस्तीन जिंदाबाद जा नारा बुलंद कंदा रहंदा से। अब तहां दीन जे लाए इस्लाम जे लाए खत्म नबुव्वत जे लाए कुरान जे कानून जे लाए धरती जे लाए दरियाहन बेटन वसीलन जजीरन जे लाए किबले अव्वल जे लाए इस्लाम जे सरबुलंदी जे लाए जमीयत उलमा इस्लाम सगद मैदान ते हलण जे लाए तैयार आयो। ऐ मुझे जमात इन्हनि खे चयो आहे त सुधरी वञो सुधरी वञो सुधरी वञो। नए केनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो। जेकॾहिं न त असां सिंध पंजाब बॉर्डर के बंद कंदासीं। पोइ मां जो वेंदुसि बॉर्डर ते अकेलो विहंदुमि या वगड़न वारा मूंसां गॾु हलंदा। कहिड़ा कहिड़ा हलंदा? थाणा भी ईंदव FIR भी थींदव। हाणे ॿ टनि जा हथ किरी पिया FIR जो ॿुधी गिरफ़्तारियूं भी थींदव। जेल ऐं थाणनि जो मुंहुं ॾिसणो पवंदव। गोली भी अची सके थी। वाइदो पक्को वाइदो मुरसणो वाइदो दीन धरती जला ताम संगत मैदान ते बीहंदो इंशाअल्लाह। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। तहां दोस्तन जी वरी मेहरबानी जिंदगी बाकी मुलाकात बाकी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।